राणा मोहम्मद खान इशफाक हुसैन गोपांग। सिंध हाई कोर्ट बार जी चूंडण लाइ जॉइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लगारी वर्क तेज़ करे छॾियो आहे। जॉइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लगारी सांघड़ मटियारी बार जे वकील भाइरनि सां मुलाक़ात करे हिमायत जो चयो, जंहिं ते सांघड़ मटियारी ऐं हाला जे वकीलनि पारां जॉइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लगारी जी हिमायत जो ऐलान कयो वियो। उन मौक़े ते सांघड़ बार जे एडवोकेट गुलाम मुर्तज़ा लगारी, नायब सदर डिस्ट्रिक्ट बार सांघड़ एडवोकेट ज़फ़र खान पठान, एडवोकेट सुनील कुमार ऐं ॿियनि वकीलनि, उन खां अलावा मटियारी बार जे एडवोकेट पीरल मजीदाणो, एडवोकेट ज़ीशान अली चांडियो, एडवोकेट ज़हीरुद्दीन सुमरो, एडवोकेट शाहिद शम्स मेमण, एडवोकेट दिलशाद अली मेमण, एडवोकेट बाबूमल भील, एडवोकेट वासिफ अली अबड़ो, एडवोकेट अब्दुल गफ्फार सहतो, एडवोकेट अनवर अली लाशारी, जॾहिं त तालका हाला बार जे सदर एडवोकेट KD सदर, एडवोकेट इशफाक डाहिरी, एडवोकेट सैयद अयाज अली शाह, एडवोकेट साजिद अली राजपूत, एडवोकेट सोहराब अली वसाण, एडवोकेट हुब अली मीरजत, एडवोकेट सैयद हैदर अली शाह, एडवोकेट गुल मोहम्मद खासकेली, एडवोकेट बादल रिंद, एडवोकेट गजनफर लगारी, एडवोकेट असगर अली लगारी, एडवोकेट जुल्फकार अली लगारी, एडवोकेट यासिर अली सहतो ऐं ॿियनि वकीलनि एडवोकेट जे GM लगारी ते गुलनि जी वर्खा कई। सिंध जी सकाफ़त अजरक टोपी जा तोहफ़ा पेश कया ऐं शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते हाईकोर्ट बार जी चूंडण लाइ जॉइंट सेक्रेटरी जो उम्मीदवार एडवोकेट GM लगारी जो चवणु हो त हर बार जे वकील दोस्तनि तमामु घणो प्यार मोहबत ऐं हिमत ॾिनी आहे। हौसला अफ़ज़ाई करण ते दोस्तनि जो तमामु घणो थो रायतो आहियां। दोस्तनि जी मोट ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे।